साहब के तो पाण चने और सभी की आज पेश जनाब सरफराज बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वाजिबुल एहतराम किबला मखदूम सईद ज़मान आतिफ साहब, चेयरमैन सिंधी अदबी बोर्ड, मोहतरम मदद अली सिंधी साहब, जनाब नूरुल साहब, नियाज भवन साहब, इंद्राइन डायरेक्टर साईं शहजाद अली शाह साहब ऐं नसीर जुनेजो साहब, चेयरमैन साहब ऐं सिंधी अदबी बोर्ड के बोर्ड ऑफ गवर्नर्स के मेंबर ऐं अदबी बोर्ड के सभी साथियों के तरफ़ां तव्हांजो हिते अचण ते शुक्रिया अदा कयां थो, भलीकार चवां थो। सिंधी अदबी बोर्ड अवां जो पंहिंजो आहे। सिंधी ॿोलीअ जो इंतिहाई क़दीम इदारो, सिंधी ॿोलीअ जी सुञाणप, सिंधी इल्मु अदब सक़ाफ़त कल्चर जी सुञाणप सिंधी अदबी बोर्ड रहियो ऐं सिंधी अदबी बोर्ड खे ठाहिण में सिंध जे इंतिहाई एहतराम जो ॿिनि शख़्सियत हिन में हिसो वरितो बोर्ड जे क़याम में ऐं उन ज़माने खां वठी ही बोर्ड पंहिंजे मदद पाण तहत गवर्नमेंट जी मुख़्तसिर इमदाद ते हलंदो रहियो, पर सिंध जे आलिमनि, अदीबनि, शाइरनि, दानिश्वरनि जो हिन बोर्ड सां उहे मोहबतूं रहियूं, उहे ई तालुक़ रहियो ऐं उन्हनि महिरान रिसालो हिकिड़ी अहिड़ी सुञाणप कराए छॾी सिंधी ॿोलीअ जी, अदब जी ऐं कहाणियुनि जी, शाइरीअ जी। आउं सम्झां थो त महिरान रिसाले जो को मटी कोन, न हो न आहे। ऐं उन सां गॾु ॿाराणे अदब जो गुलफुल रिसालो, उन जी हिकिड़ी वॾी अलॻि सां हिकिड़ी कहाणी आहे, उन में ॿारनि जो वॾो हिसो रहियो ऐं नंढनि ॿारनि जी ज़हनी तरबियत थींदी रही। त उन सां गॾु असांजे नियाणियुनि जो सतूं रिसालो सिंधी अदबी बोर्ड जी सुञाणप रही। इहे टई रिसाला हिन सिंधी अदबी बोर्ड पंहिंजे वसीलनि उन्हनि खे जारी रखियो ऐं अॼु ताईं। ऐं माशाअल्लाह हाणे त मौजूदा चेयरमैन मखदूम साहब जिन वेठा आहिनि, इन्हनि जे अचण सां तमामु अदबी बोर्ड जो त तव्हां ॾिसो पिया त तमामु वॾी तब्दीली आई आहे, पर रिसालनि जो वक़्त ते निकिरणु इहा तमामु वॾी अचीवमेंट आहे। जो रिसालो महिरान सतूं गुलफुल वक़्त ते निकिरे थो, जंहिंजी आम तौर ते असांजा अदीब शाइर दानिश्वर शिकायतूं कंदा हुआ, त हाणे बि माशाअल्लाह। ऐं इन सां गॾु हेसि ताईं काफ़ी किताब छपिजी चुका आहिनि, मखदूम साहब जन उहे तव्हांखे ॿुधाईंदा त हेसि ताईं कहिड़ो कहिड़ो कमु थियो आहे, केतिरो कमु थियो आहे। पर आउं सम्झां थो, आउं इहा गुज़ारिश कंदुसि, तव्हांखे अॻियां रखंदुसि त बोर्ड खे अञा बि सरकार जी इमदाद जी सख़्तु ज़रूरत आहे। हिन थोरे वक़्त में सिंधी अदबी बोर्ड जी जेका सूंहं थी आहे, सिंधी अदबी बोर्ड में जेके तरक़ियाती कम, उहे कम जेके कॾहिं थिया ई कोन उहे बि थिया, छाकाणि त अॻे ॼाणी वाणी हिन बोर्ड खे पोइते रखण जूं साज़िशूं थींदियूं हुयूं ऐं बेसबब हर रिसालो ऐं कमकार देर में थींदा रहिया ऐं उन में घणनि माण्हुनि जूं हिन में नाला अचनि था। आउं सम्झां थो त उहो इंतिहाई सिंधी ॿोली अदब सां ज़्यादती जो वक़्तु हो, ज़्यादती कई वई, पर
माशाअल्लाह मखदूम साहब उन्हनि खे संभालियो ऐं अलाह जा करम त अॼु सिंधी अदबी बोर्ड पंहिंजे पेरनि ते बीठल आहे। सिंधी अदबी बोर्ड हर तरह सां ॿोलीअ जी ख़िदमत करे रहियो आहे। हीउ बोर्ड जंहिं मक़सद सां ठाहियो वियो, जंहिं मक़सद सां ठाहियो वियो, अॼु बोर्ड तव्हांखे उन साॻे नस्बुल ऐं नक्शे क़दम ते तव्हांखे हलंदो नज़र ईंदो। ऐं आउं सम्झां थो त जेके मोहबतूं ऐं काविशूं साईं सईद साईं जिन रखियूं आहिनि त इन मोहबतुनि ऐं चाहतुनि सां सिंधी अदबी बोर्ड इंशाअल्लाह तरक़ी कंदो। अॼु को बि बोर्ड ते आङुरी कोन थो खणी सघे, छाकाणि त बोर्ड ते चेयरमैन साहब जी नज़र आहे। बोर्ड ऑफ गवर्नर्स पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रहिया आहिनि ऐं सभिनी जे सहकार सां अदबी बोर्ड अॻिते क़दम वधायो आहे। ऐं आउं सम्झां थो त अव्हां जूं मोहबतूं ऐं अव्हां जूं काविशूं, अव्हां जो सिंधी अदबी बोर्ड सां ताउन जारी रहियो त इंशाअल्लाह हीउ बोर्ड जा रिसाला ऐं बोर्ड तव्हांखे ॾींहों ॾींहुं अॻिते वधंदो नज़र ईंदो, ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदो नज़र ईंदो। ऐं आउं सम्झां थो इंशाअल्लाह त साल अध में रहियल जेके बाक़ी कम आहिनि उन लाइ हुकूमत सिंध खे गुज़ारिश कई वई आहे। उमेद था कयूं त हुकूमत सिंध भरपूर मदद कंदी सिंधी अदबी बोर्ड जी, त जीअं ऑडिटोरियम बि मुकमल थिए ऐं ॿिया जेके मखतूतात पियल आहिनि त उन्हनि ते उहो कमु जेको आहे सो करे सघिजे। छाकाणि त उहा चेयरमैन साहब जी ख़्वाहिश आहे त उन्हनि मखतूतात खे महफ़ूज़ करे छॾिजे, छाकाणि त इहो सदियुनि जो ख़ज़ानो आहे जेको हिते महफ़ूज़ आहे ऐं इहो महफ़ूज़ रखियो आहे सिंधी अदबी बोर्ड। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त उहे आउं सम्झां थो त सवनि जे तइदाद में हिते मखतूतात मौजूदु आहिनि। ऐं हींअर जेका ॻाल्हि ॿोल थी हुई त मखदूम साहब जिन जी इहा ख़्वाहिश हुई त अञा बि उहे जेके मखतूतात जेके तमामु अहमियत जा हामिल आहिनि, जेके सिंध जे रिवायतुनि जा अमीन माण्हू लिखी विया, उहे मखतूतात जेके आहिनि से उहे ख़रीद कजनि, वठिजनि ऐं उहे महफ़ूज़ कजनि। उन्हनि जो वरी तर्जुमो कराए सिंधी अदबी बोर्ड छपाए, उन लाइ गवर्नमेंट सिंध खां मदद घुरी वई आहे। ऐं उमेद थो करियां त चीफ मिनिस्टर सिंध असांजी भरपूर अदबी बोर्ड जी मदद कंदो ऐं त जीअं बोर्ड अॻिते हले। अव्हांजे अचण जो ऐं ख़ासि महिमाननि जो, चेयरमैन साहब जो, अव्हांजो सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जिन तकलीफ़ करे हिते अची अॼु हिन बोर्ड जो मान मथां कयो आहे। यार सिंध सोबत बाक़ी महिरबानी। असांजी थी सघे गुज़ारिश कंदुसि त पाण जा डॉक्टर अलाना साहब जे बारे में, पंहिंजे उस्ताद मौजूद जे बारे में, डॉक्टर अलाना साहब जे बारे में इदरीस चतुर जैसी हुई जियरी विरची तान वेठी, जैसी हुई जियरी विरची तान वेठी, वञी घुम वेठी सारी देखे सॼो। सिंधी अदबी बोर्ड जा चेयरमैन साईं मखदूम सईद ज़मान आतिफ़ साहब, सिंधी ॿोली जा नाना कहाणीकार साईं मदद अली सिंधी साहब, असांजा सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा अॻूणा चेयरमैन साईं सरफराज़ राजड़ साहब, साईं नियाज़ अहमद साहब, अज़ीज़ मिर्ज़ा साहब, साईं मुगल साहब, ऐं शाह साहब, हेठि वेठल भाइरो भेनरो। अॼु असां सिंध जे टिनि महान शख़्सियतुनि जे विछोड़े जे मौक़े ते सिंधी अदबी बोर्ड पारां गॾु थिया आहियूं। यकीनन प्रोफेसर डॉक्टर गुलाम अली अलाना साहब, साईं अब्दुल कादिर नूरियो साहब ऐं साईं सैयद इरशाद अली शाह साहब, इन्हनि सभिनी जूं पंहिंजे पंहिंजे शोबे में ऐं पंहिंजे पंहिंजे इल्मी मैदान में लाज़वाब। मूंखे जीअं त
हुकुम थियो आहे हींअर हुकुम ई थियो आहे त डॉक्टर गुलाम अहमद साहब जे मुतालिक़ मां पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ कयां मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त अलाना साहब जा सिंधियत जी बोर्ड सां सभिनी इल्मी अदबी इदारनि सां तालुक़ रहियो आहे हू पाण आलम इस्कालात हुआ और ख़ुदि इदारे सां शिक्षक हुआ सो सिंधियत जी बोर्ड सां तालुक़ मुंहिंजा सिंधियत जी बोर्ड किताब विछाया पिया आहिनि उनजो जेको अंग्रेज़ी में किताब आहे एंड इंट्रोडक्शन टू लिटरेचर उहो सिंधियत जी बोर्ड शाया कयो आहे इन खां सवाइ सिंधियत जी बोर्ड सिंधी मुअल्लिम सिंधी उस्तादनि जे लाइ जेको इंस्ट्रक्शन ते बदल किताब आहे उहो शायदि कयल आहे ऐं टियों किताब जेको बिल्कुलु नथो मिले जंहिंजी में तमामु घणी ज़रूरत आहे उहो आहे लुग़त साज़ी जी ऐं उहा लुग़त असांजे तमामु वॾनि आलमनि गॾिजी जंहिंमें डॉक्टर गुलाम अहमद साहब हुसामुद्दीन राष्ट्री साहब हुयो मौलाना साहिब रहमतुल्लाह कासिमी साहब ऐं जोयो साहब इन्हनि सभिनी गॾिजी या अब्दुल हफ़ीज़ मुर्तज़ा साहब वज़ीर वफ़ाक़ी वज़ीर तालीम हुआ सॼा वफ़ाक़ी वज़ारत तालीम ऐं सिंधी अदबी बोर्ड गॾियल बुनियादी लुग़त बेसिक वोकेबलरी ते हिकिड़ो किताब सिंधियत बोर्ड शाया कयो हो जेको 3 नंढनि हिसनि में लाॻीतो आयो हो उहो तमामु अहम किताब हो ख़ासि तरह जॾहिं भुटे साहब ॿारनि जी तालीम शुरू कई त उन्हनि किताब जॾहिं लिखाइणु शुरू कया उनजे लाइ जेका लुग़त जी ज़रूरत हुई उहा पाकिस्तान में पहिरियों शुरू हो जंहिंमें उहा लुग़त तयारु थी हुई ऐं उहा इंतिहाई आम लुग़त आहे उहा वरी जेकॾहिं छपजी ईंदी तमामु घणो फ़ाइदो थींदो डॉक्टर गुलाम अहमद साहब शेख अयाज़ साहब साईं तालिब मोला साहब डॉक्टर नबी लक्ष्मण बलोच साहब साईं हुसामुद्दीन राष्ट्री साहब इहे असांजे सिंध जूं अहिड़ियूं हस्तियूं ऐं शख़्सियतूं आहिनि जिन जे इल्मु अदब ते कयल कम खे पेश करे सॼी दुनिया में असां फ़ख्र सां पेश करे सघूं था ही सिंध जा आलम बेन अक़वामी सतह जा आलम आहिनि जिन जो कंट्रीब्यूशन बेन अक़वामी सतह ते आहे डॉक्टर गुलाम अहमद साहब जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे हिकिड़े नंढे ॻोठ मां तड़ ख्वाजा मां जाती तलके जे नंढे ॻोठ मां 15 जनवरी 1930 में हुनजी पैदाइश थी हुन पंहिंजी इब्तिदाई तालीम ॻोठ में हासिलु कई उनखां पोइ मीरपुर वठो रहियो उनखां पोइ टंडो मोहम्मद खान में ऐं इंटर ताईं उन जेको तालीम हासिलु करे पोइ अची असांजे हैदराबाद जे गवर्नमेंट कॉलेज में BA कई ऐं MA सिंधी कई डॉक्टर साहब जी बुनियादी सुञाणप लिसानियात जो शुरू आहे ऐं डॉक्टर साहब जेका पंहिंजी PhD कई डॉक्टरेट जी थीसिस उहा लाड़ जे अदबी ऐं सकाफ़ती तारीख़ ते कई ऐं डॉक्टर गुलाम अली अलाना सिंधी में पहिरियों आलम हो जंहिं डॉक्टरेट सिंधी में कई पहिरियों सिंधी लिटरेचर में MA कयो आहे डॉक्टर अलाना साहब पहिरियों आलम आहे हिन खां अॻु में प्रोफेसर प्रोफेसर अलीवाल जदवी साहब इंग्लैंड के अफ्रीकन ओरिएंटल स्टडीज़ जेको लंडन यूनिवर्सिटी जो शोबो आहे लिंग्विस्टिक जो उन मां उहे करे आया उन्हनि जी उहा डिग्री मुकमिल न थी PhD जी उनजो किताबु थोरे वॾे असां पढ़ाइण लाइ मुस्तनिद किताबु आहे लिसानियात ते लिसानियात जी साइंस ते लिसानियात जी तारीख़ ते माण्हू कमु कयो आहे लिसानियात जे जनपदूं ते कयो आहे लिसानियात जी जेका साइंस आहे ऐं ख़ासि तौर ते जेका फोनेटिक्स आहे सोतियात आहे साइंसी इल्मु आहे हुनखे डॉक्टर अलाना साहब सिंध में वाहिद आलम हुयो जंहिं MA कई लिंग्विस्टिक में अफ्रीकन ओरिएंटल स्टडीज़ लंडन यूनिवर्सिटी मां इन हिसाब सां लिसानियात जी साइंस ते हिकिड़ो आम माण्हू हो डॉक्टर अलाना साहब जो कमु सिंधी सोतियात ते सिंधी ॿोली जे गुण बुनियाद जो किताब एतिरा ई किताब लिखिया आहिनि उनखां अलावा हुन सिंधी ॿोली जी तारीख़ ते सिंधी लुग़त साज़ी ते ऐं उन सां गॾोगॾु डॉक्टर साहब जो सिंधी ॿोली जे लहजनि ते तमामु घणो कमु थियल आहे ऐं 40 खां मथे किताब डॉक्टर गुलाम अली अलाना जा ऐं उन में घणे क़दुरु किताब जेको आहे उनजे लिसानियात जे मौज़ू सां आहिनि ऐं सिंधी अदब ते बि आहे सो डॉक्टर गुलाम अली अलाना इहो इल्मी अदबी कमु खां अदब ते सिंधी नस्ल तारीख़ जेको किताबु आहे जेको हाणे किताबु छपी रहियो आहे जेको तमामु तबील ते जेको आहे लिखियो आहे 500 सुफ़्हनि खां मथे किताबु थी वियो आहे पहिरीं किताबु ज़ेब अदबी मर्कज़ हुनजो
छापियो जेको इंतिहाई कुझु आलमा जो ग्रामीण आलिया रसूलगी साहब पर मौजूदा दौर ते डॉक्टर अब्दुल्ला नाम किताब खे पूरो कयो आहे जेको कविता पब्लिकेशन जे छपाई हेठां उनखे बेचण वारो आहे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी इदारनि में हिकिड़ो बेमिसाल कमु आहे। हुन पंहिंजो सिंधा लाजी जे डायरेक्टर जे हिसाब सां कमु कयो आहे। मुगल साहब वेठो आहे, उन्हनि खे ख़बर आहे डॉक्टर अलाना बुनियादी माण्हू चवंदो त मुंहिंजा ख़ासि तौर ते इदारनि सां सिंधी इदारनि सां इश्क़ आहे। सिंध लाजी हुजे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हुजे, ॿिया असांजा इदारा उन्हनि सभिनी सां मुंहिंजो इश्क़ रहियो आहे। सिंध लाजी में हुन तमामु वॾो कमु कयो, हुन ते जेको आहे कुझु बि ॾिनल आहे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में जॾहिं मुंहिंजे पर्सन रहिया त उनजे दौरान डॉक्टर साहब ख़ासि तौर ते सिंधी लैंग्वेज ते तमामु घणो कमु कयो ऐं रोमन स्क्रिप्ट ते कमु कराई। सिंध जे ॿियनि जेके इंसानियत जा मौज़ू आहिनि सूरत ते उन्हनि ते तमामु घणो कमु करायो। पोयनि 40 सालनि खां डॉक्टर साहब सां असांजी वाक़फ़त रही, पर पोयनि 20 सालनि खां ख़ासि तौर ते हू सिंधी निसाब ऐं सिंधी ॿोली जे दर्सी किताबनि जे जानून सां असां गॾिजी कमु कयो आहे। उहो डॉक्टर अलाना जो बिना बेमिसाल जेको आहे कमु आहे। मूंखे यादि आहे जॾहिं साईं हुकुम साहब जन चेयरमैन थिया त डॉक्टर साहब खे ज़ाती तौर ते ॿुधायो, उन्हनि हिकिड़ो अदबी बोर्ड जे सिलसिले में तजवीज़ जो ऐं ॾाढो ख़ुशि हुआ त हाणे अदबी बोर्ड जो जेको आहे सिलसिलो अॻिते वधंदो, ठाहिण जे कम खे तहरुक मिलंदो ऐं इन सिलसिले में तजवीज़ूं साईं जन खे मोकिलियूं हुयूं ऐं उहो खां पोइ उन्हनि मोकिलियो अदबी बोर्ड खे, छाकाणि त अदबी बोर्ड खे उहो पंहिंजो इदारो सम्झे थो, उनखे बि शायना शान नमूने सां ॾिसणु पए थो उहो इदारो ॿिया तरक़ी करे। सो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जूं इहे ख़िदमतूं असां खां विसरण जूं न आहिनि। सिंधी अदब में सिंधी ॿोली जे लाइ, सिंधी लिसानियात जे लाइ उहो सदाईं यादि रहंदो। सिंधी शोबे में जेको सिंधी यूनिवर्सिटी में कमु कयो आहे, यूनिवर्सिटी वाइस चांसलर खां कमु कयो। अलामा इक़बाल यूनिवर्सिटी जॾहिं बि असां इस्लामाबाद वञणु थींदो हो ऐं नेशनल लेवल ते एबटाबाद में वेंदासीं, ॿियनि एजुकेशन जे फील्ड्स में वेंदासीं त उहे सभु असांखे इन सिलसिले में अलाना साहब जे कार्यक्रम जा पहिरां नज़र ईंदा हुआ। ॾाढे मुतहरिक नमूने सां कमु कयो। अलाह साईं खे जन्नत नसीब करे। हुननि जो कमु जेको कयल कमु आहे उहो असांजे लाइ हिकिड़ो मशाल राह आहे। असां सभु गॾिजी सिंध अहिड़ा आलम पैदा कंदी रहंदी ऐं पैदा सिंध जी क़दम सरज़मीन जेका आहे उन अॻे बि आलम पैदा कया आहिनि, हाणे थिया आहिनि। उन्हनि जे वञण सां वॾो हाल महसूसु थिए थो, इहा फील्ड ख़ाली थी थी वञे। असां ते सभिनी ते असांजे फ़र्ज़ थिए थो असां उन्हनि जे इन कम खे अॻिते वधायूं। इहो ई हिननि जे लाइ बहितरीनु ख़िराज अथसि। महिरबानी। जनाब आवाज़ जो मसलो सही आहे या इको ये जेके पाण माइक जी फॉर्मेलिटी हटाए थोरो माने काकड़े ते वधीक ज़ोर ॾियां आवाज़ तव्हांखे साफ़ ॿुधण में कि उहा तजुर्बो कयूं या जेको हले पियो उनखे जारी रखी माइक ते सही आहे। चलो ठीकु आहे। इंतिहाई काम साहब दादा मदद अली सिंधी, साईं सरफराज राजड़ साहब, साईं महमूद मुगल साहब, साईं इदरीस चतुरी साहब, प्यारो वसीर जुबरू साहब, हेठि वेठल इंतिहाई क़ाबिल एहतराम मुंहिंजा दोस्तो, ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थिए पई त हिन वबाल जे दौर में सिंधी अदबी बोर्ड वफ़ाउनि जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं पंहिंजे उन्हनि दोस्तनि खे ऐं सॼणनि खे यादि कयो आहे जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंधी अदब लाइ ऐं सिंधी ॿोलीअ लाइ, सिंधी धरतीअ लाइ ॾेई छॾी आहे। यकीनन यादि करण जी ॻाल्हि आहे ऐं हिन ॻाल्हि जी ज़रूरत बि आहे। ऐं पंहिंजे तक़रीर छाकाणि जो लिखी आहे त हुन ते वञण खां अॻु में हिकु ॿ नंढियूं गुज़ारिशूं कंदुसि। मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी थिए थी त आहे त सिंधी अदबी बोर्ड जो फंक्शन जंहिंमें मखदूम सईद ज़मा सिद्दीक़ साहब पाण हिते तशरीफ़ फरमा आहिनि, पर गॾोगॾु 3-4 सिंध जा अहम अदबी इदारा उनजी रिप्रेज़ेंटेशन हिते मौजूदु आहे। शौरी थी आहे, लाशौरी थी आहे, जंहिं नमूने सां थी आहे, मूंखे उनजी ख़ुशी थिए थी। सिंधा लाइ जो डायरेक्टर डॉक्टर महमूद मुगल असां सां गॾु स्टेज ते मौजूदु आहे। सिंधी ॿोली अथॉरिटी जा 2 अहम जो गैर मेंबर मदद अली सिंधी साहब, इदरीस चतुरी साहब ऐं आऊं उहे तव्हां सां गॾु प्रोग्राम में साईं जी महिरबानी सां स्टेज ते मौजूदु आहिनि।
उन खां सवाइ डॉक्टर एन बलोच इंस्टीट्यूट जा डायरेक्टर डॉक्टर अल्ताफ जोखिब साहब उहे बि असांजा मौजूदु आहिनि। त मां सम्झां थो त सिंध जा इल्मी अदबी इदारा के हिकिड़े मक़सद ते के हिकिड़े कॉन्सेप्ट ते गॾु आहिनि, पंहिंजनि तमामु वॾनि माण्हुनि खे ईअं प्यार मोहबत ऐं पंहिंजाइण सां यादि कनि था। ऐं सम्झां थो त किथे बि अदबी प्रोग्राम थियणु घुरिजनि त असांखे समूरनि इन्हनि इदारनि खे जेकी प्रोग्राम करणु खपनि ऐं इन में पंहिंजे साथ ऐं सहकार जो जेको आहे सो हथु वधाइणु घुरिजे। ऐं पंहिंजे मुख़्तसर जेका लिखी आहे उहो मां पढ़ा। अॼु असीं सिंध जे अहिड़े सिंध दोस्त, इल्मु दोस्त, इंसान दोस्त ऐं अदब दोस्त शख़्सियतनि ते ॻाल्हाइण लाइ थिया आहिनि, जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध जे माण्हुनि लाइ सोचींदे रोचींदे ऐं हुनजी बहितरी ऐं भलाई लाइ वक़्तु करे छॾी। हुनखे ख़बर हुई त सिंध जो माण्हू कहिड़े अदाब में आहे, कहिड़ी मुसीबत में आहे ऐं कहिड़ी पीड़ा में आहे। इरशाद अली शाह सिर्फ़ु हिकु शख़्स जो नालो न आहे जेको जाओ पढ़ियो, शादी कयईं, नौकिरी कयईं ऐं पोइ वञी मणे मिटीअ हेठां सुम्हियूं, पर इरशाद अली शाह हिकिड़े अहिड़े वजूद जो नालो आहे जेको जिते बि रहियो, जे हैसियत मान ऐं मर्तबे ते रहियो, उते हुन पंहिंजे पाण खे हिन धरतीअ जो फ़र्ज़ंद ॼातो। धरती उनजे फ़र्ज़नि, उनजे कर्ज़नि, उनजे माण्हुनि, उनजे मसइलनि खे सम्झो ऐं उन पाण ॾींदे ज़िंदगी जे आख़िरी साह पसार ताईं पंहिंजे रिश्ते जो पूरो कयो। हिकिड़ा माण्हू अहिड़ा ज़िंदगीअ खां सुञाणंदा आहिनि जॾहिं उहे के वॾे उहिदे जे मर्तबे ते पहुचंदो आहे ऐं उनजो नामाचार लॻंदो आहे। उनजी शोहरत घरनि पिचनि मां निकिरी पंहिंजे आसपास शहर, ज़िले, सूबे, मुल्क ते पकिड़िजी वेंदी आहे। पर असां शायदि न ॾिसंदा आहियूं त उहे माण्हू एॾो वॾो माण्हू कीअं थियो। दुनिया में त लखे करोड़े अरबे खरबे माण्हू आया, पर सभु न ज़ुल्फ़कार में भुटो थिया, न बेनज़ीर भुटो थिया, न मख़दूम मोहम्मद ज़मान ताक़ुर मौला थिया ऐं न मख़दूम मोहम्मद अमीन फ़हीम थिया ऐं सैयद इरशाद अली शाह थिया। असीं जिन वॾनि माण्हुनि जो ज़िक्र कयूं था उहे उन करे वॾे माण्हू न हुआ जो वॾनि माण्हुनि खे घरनि में ॼाओ, वॾनि स्कूलनि में पढ़िया, वॾा उहिदा ऐं मनसब माणिया, पर उन्हनि जा ॾींहं ॾे मशहूरु थियण जा के ॿिया सबब ऐं के ॿिया राग हुआ। के ॿिया हुया का ॿी कमेंट, का ॿी तपस्या, का ॿी कुर्बानी या अहिड़ो फ़ख्रु विहाए जेको खेल हमेशह लाइ बेनक़ाब ऐं मुफ़रत बनाए वियो। पिताई घोटे फरमायो हो त वक़्तु सो विया आहे जो पए क़ुरान न थिए। साॻी सोच सां मिलंदड़े पिताई साईं जो ॾोढो बस आहे त मोहबत पाए मन में रदा रोड़िया तुंहिंजो सराफ़न पाण तोड़ियो वधायो। तो अॼु असीं सिंध जे हिकु अहिड़े अमल माण्हूअ जो ज़िक्र खणी हिन महफ़िल में आया आहियूं जंहिंजो सराफ़न पाण तोड़ियो ई अघाए कयो आहे। साईं इरशाद अली शाह जी ज़िंदगी ते नज़र विझंदासीं त असांखे हिकु अहिड़ो दौरु नज़र अचे थो जंहिंमें साईं नौजवान आहे। हिकु अहिड़ो नौजवान जंहिंजी अखियुनि में सपना आहिनि, ज़िंदगीअ जा सपना, ख़ुशियुनि जा सपना, रंगनि मुल्कनि ऐं टहकनि जा सपना ऐं उन्हनि सभिनी ज़ाती सपननि सां गॾु सिंध जी ख़ुशहालीअ जा सपना, सिंध जे माण्हुनि जी आसाइशुनि जा सपना, सिंध जे माण्हुनि खे महिनत ते वठी अची जॻह जे ॿियनि माण्हुनि सां गॾिजे जीअं ते ॾिसण जा सपना ऐं उन्हनि सपननि जी साबिया लाइ हिकु पोरियत वांगुरु पूरो कयो ऐं हिकु तमामु वॾे उहिदे खे माणियाई। हू बहिराणीअ में पढ़ियो, संदसि तइलीम संदसि ॻोठ वहाब ख़ामा मुकमल थी। सेकेंडरी तइलीम मिडिल स्कूल मीर हसन मरी, मैट्रिक टंडे आज़म, BA मुस्लिम कॉलेज हैदराबाद ऐं LLB हैदराबाद लॉ कॉलेज मां पास कयईं। मुंहिंजी हिन कथा ॿुधाइण जो मक़सदु इहो न आहे त हिन पढ़ाई जा पद कीअं पूरा कया, पर मां ॿुधाइण थो चाहियां त बहिराणे सां तालुक़ रखंदो खेसि उते जी ज़िंदगी जी समूरी हेठाइनि मथाइनि में पूरी रीति परूर हुई। पर हू हैदराबाद जे नामियारे वकील हसन महमूद बेग सां गॾिजी वकालत जे मैदान में टिकियो। पर कुझु अहिड़ा ताक़त हुआ जेके संदसि ज़िंदगीअ में के सबक़ थिया मौजूदु आहिनि या रहिया आहिनि। हिकिड़ो ॾाको हुओ त हू पाण
क्लार्क बि रहियो ऐं ॿियो ॾाको यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी बि रहियो। ज़िंदगी जा इहा रंगई ईंदड़ वक़्त में रोशनी जो कमु कंदा आहिनि। साईं इरशाद अली शाह जी जवान हुई त मुल्क ते खुटे जी हुकूमत हुई। पहिरियों भेरो मुल्क में जमहूरियत जो सिज उभरियो। हितां जे माण्हुनि जो अहसासु शुरू थियो त उहे हिन समाज में हिन रियासत जो हिसो आहे ऐं असीं बि हिन जो हिसो आहियूं। असां को ज़िंदा वजूद आहियूं। साईं इरशाद अली शाह सोचियो त हू ज़िंदगी जे हिन ॾींहंनि में पंहिंजे वजूद जे महीदा खे मथां हिन ते पहुचाईंदो, धरतीअ जे माण्हुनि लाइ कुझु कंदो, पर उन लाइ कंहिंखे कहिड़े पौधे जी ज़रूरत हुई जंहिं ज़रिए हू कुझु डिलीवर करे सघे, हू माण्हू ॾेई सघे। उन लाइ इंसाफ़ ॾियण जो फ़ैसिलो कयो। पाण 1977 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे जुडिशरी में दाख़िल थियो, पर संदसि उन नौकिरी खे अञा हिकु साल ई बस पूरो थियो त मुल्क में 4 जुलाई 1977 ते हिकु अहिड़ी कारी रात जा पाशा लही विया जंहिंमें सभु इंसानी हक़ सलब कया विया, असेंबलियूं मुअतल कयूं वयूं ऐं आइन खे ॿारनि खे सॼो किताब चई डस्टबिन जे हवाले कयो वियो। जुडिशरी मथां PCO जी तलवार लटकाई वई। जमहूरी हुकूमत खे घर भेड़ो कयो वियो। आज़ादी सां लिखण पढ़ण ऐं ॻाल्हाइण जी पाबंदी लॻाई वई। हक़ जी ॻाल्हि करण रोक कढी वई। ज़मीन ते हर तरफ़ ख़ौफ़ ऐं डहकाव जो राकात करणु लॻो। जेल सियासी सोच रखंदड़ कारकुननि, आज़ादी सां लिखंदड़ साफ़िन, सचड़ा पाण पतोड़ींदड़ अदीबनि, शाइरनि, सोनहरी ज़ुबानुनि जो सपनो ॾिसंदड़ शागिर्दनि सां भरिजण लॻा। आज़ादी जुडिशरी जी जाइ ते समरी मिलिट्री कोर्ट अची वियो। बिना वकील ऐं बिना दलील जे फ़ैसिला ॿुधाइजण लॻा। दुनिया में मक़रूब थी वियल ऐं जहाद जो निशान बनल सज़ाऊं असांजे मुल्क में राय थियूं लॻियूं। कोड़ा सभ खां पसंदीदा सज़ा बणाई वई। हीउ मंज़र हिकु सिंध दोस्त, वतन दोस्त ऐं इल्म दोस्त नौजवान जज जे अखि नालो रोज़ जो महबूब बणिजी विया हुआ। उन्हनि सचाई ऐं ज़िंदगी जे सपननि ते काराण ठाहिण लॻियूं जेके साईं इरशाद अली शाह जे अखियुनि में सजा हुआ, पर हिन उन चैलेंज खे क़बूल कयो। मुड़ुस थी बीठो। हिन इज़ार राय जी आज़ादी, हक़ ऐं सचाई जी बुलंदी लाइ को कॉम्प्रोमाइज़ न कयो ऐं संदसि उन्हनि ॾींहंनि जा अदालती फ़ैसिला भले नंढी कोर्ट में हो, पर अॼु दौर जे नौजवाननि लाइ यादगार आहे। जे लाइ न हुन करे नौकिरी जी परवाह न कई ऐं न कंहिंजे ख़ौफ़ जो निशानो खणियो ऐं न कंहिं लाल खे लोग चेत जे रस्ते सां थिए वियो। संदसि जुडिशरी जी सॼी तारीख़ हक़ ऐं सचाई जी सरबुलंदीअ वारे अमलनि सां भरियल आहे। हू कॾहिं पंहिंजे वतन जी मिटीअ सां गाफ़िल न रहियो। हुन पंहिंजो पाड़ो हुन धरतीअ सां जुंबे रखियो, केसि हुन ते सॼी उमिरि फ़ख्रु रहियो। साईं इरशाद अली शाह हिकु मोतबर जज हुअण जे बावजूदि हिकु नाज़िक ऐं नफ़ीस दिलि रखंदड़ इंसान हो। खेसि मोहबत करण बि ईंदी हुई ऐं हुनखे इज़हार बि ईंदो हो। हिन मोहबत जे इज़हार लाइ शाइरीअ जो सहारो हो। महबूबनि वारा शहर बि लिखंदो हो। हुनखे हुन पंहिंजी मिठड़ी आवाज़ सां झुगारींदो हो। सिंध में शाइरी खे तरन में ॻाए ॿुधाइण में जेको मक़बूल साईं इरशाद अली शाह खे हासिल हो, उहो तमामु घटि शाइर खे हूंदो। मटियाले में साईं बहादुर मुशाइर जी महफ़िल हुजनि या सिंध मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शहरनि में बज़्म ताक़ुल मौला ऐं ॿियनि करे फॉर्म थींदड़ रियाम मुशाइरा साईं इरशाद अली शाह महफ़िलनि में तहत लफ़्ज़ या तरन में पंहिंजो को मटी जा साम्हूं न रखंदो हो। केसि दिलि में फर्कियात ऐं उन ते वॾी दस्तर साथ हुई। हू सिंध जो उन तमामु घटि माण्हुनि मां हिकु जंहिं वटि फर्कियात ते केतिरो वसीउ मुतालो आहे जो संदसि सवे मज़मून हिकु किताब ऐं लातार तहरीर मौजूदु आहे। हू उन हवाले सां हिकु मुस्तनद राय ॾींदड़ माण्हू हो। संदसि इल्म अदब सां मोहबत जो ई सबबु हो त हू वरी सिंधी ॿोली अख़्तियार कयो ऐं ॿियो भेरो सिंधी अदबी बोर्ड जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर बणियो। सिंधी ॿोली अख़्तियारी में जेतिरो वक़्तु वक़्तु गुज़रियो उहे रुतबा बावसूल पर मुलाज़िम दोस्त सिंध दोस्त शख़्सियत संदसि प्रोफाइल ठाहियो। उहे एडमिनिस्ट्रेशन कानून ऐं अदब जे माहिर तौरु पाण खे अहम मेंबर तौरु मरकज़ी ऐं मुतहरिक मेंबर तौरु मञायो। फ़ैसिला राय बावज़न ऐं नाकाबिले वापसी हूंदा हुआ। अदबी बोर्ड जे हिकु मेंबर तौरु थोरो वक़्तु छो न रहियो, पर खेसि मखदूम सईद जमात खां पोइ खेसि अहम तरीन मेंबर जी हैसियत हासिल हुई। अगरि कॾहिं मखदूम साहब बोर्ड
ते इजलास में सदा मौजूद न हूंदा ऐं मखदूम साहब जी अकेली जो आहे ऐं ऑप्शन सिर्फ़ु साईं सरदार निशा साहब जो इरशाद अली खां साहब सिंध पब्लिक सर्विस कमेटी जे चेयरमैन तौरु साईं इरशाद अली शाह जो दौरु शानदार दौरु आहे उन जे हवाले सां अञा ताईं को स्कैंडल साम्हूं न आयो आहे असीं ऐं सभु ॼाणूं था सियासी हुकूमतुनि में सिंध पब्लिक सर्विस कमेटी जे चेयरमैन समेत अहिड़नि ॿियनि उहिदनि ते हुजणु कंहिं तलवार ते उखाड़े पेर हलण खां सवाइ घटि न हूंदो आहे उन तलवार ते हलणु ऐं बैलेंस बरक़रार रखण लाइ जे अहिड़े बुज़ुर्ग माण्हुनि जी ज़रूरत हूंदी आहे जहिड़ो साईं इरशाद अली शाह हो हिननि यकीनन सरकार जे हवाले सां कुझु फ़ैसिला कया हूंदा पर हू हमेशह पंहिंजे ज़ाती खेत्र में ॿुधाईंदो हो त हिन मेरिट ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कई आहे हुन ज़हीन वारनि खे कॾहिं बि न लॻायो आहे कॾहिं बि हुनखे शीरो न रसायो आहे संदसि चवणो त पाण पब्लिक सर्विस कमीशन जे ज़रिए ई मुक़ाबिलो करे अहिड़े उहिदे ते पहुतो आहे ऐं हुनखे ख़बर आहे त पूरो कीअं थींदो आहे महिनत कीअं कबी आहे इहे सभु हिन ॿारनि जी महिनत खे कॾहिं बि राय खां वञणु न ॾिनो अॼु असीं सिंध जे ख़ुदि खे इजाद में गॾिया आहियूं जंहिंजे मज़मून जेसि ते धरती आहे तेसि ते मौजूदु रहंदी ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जो कम जेको टुटल पखड़ थियलु आहे संदसि शाइरी जो किताब जेको उहे मज़मून जेके संदसि फ़क़िया जे हवाले सां शाइरी किताब में शायदि थियल जा मौजूदु न आहिनि उन्हनि जी छपाइण जा इंतज़ाम कया वञनि मां सम्झां थो त साईं इरशाद अली शाह जा नौजवान शहज़ादा जेके पंहिंजे पीउ जे नक्शे क़दम ते हलनि था उनजो नालो रोशन करण लाइ कमु करे रहिया आहिनि ऐं उन्हनि मां जुडिशियल जे हवाले सां शामिल आहिनि उहे यकीन पंहिंजे वात जे पूरे खे ज़ाहिर थियण खां बचाईंदा ऐं उहा शाइरी जेका साईं इरशाद अली शाह जी सुञाणप हुई ऐं महफ़िलुनि जी यादि हुई उनखे बि संभाले ॾींदो ऐं थोरी अदबगोड़ जे हवाले सां मखदूम साहब जी मौजूदगी जी फ़ाइदो वठो इहा गुज़ारिश कंदड़ सिंधी अदबगोड़ जे चेयरमैन तौरु संदन मथां जेके तमामु घणी ज़िम्मेदारियूं आहिनि थियनि हिकु वॾो वक़्तु गुज़रियो आहे उन ते जेको कुझु ॻाल्हाइबो आहे जेको कुझु लिखियो वियो आहे उहो तारीख़ जो लिखियो आहे असीं चाहियूं या न चाहियूं इन तारीख़ जे खे फाड़े या धार नथा करे सघूं पर असां उहा परसेप्शन ज़रूरु तब्दील करे सघूं था जेको अॼु चयो वियो आहे या जेको ॻाल्हायो वियो आहे उहो माज़ी आहे माज़ी दफ़न थी सघे थो पर मुस्तक़बिल खे अखियुनि ते आलो रखणु खपे असीं इहे करियूं त उन माज़ी जो हिसो बणिजी वयूं ऐं असीं चाहियूं त हिन नए शानदार मुस्तक़बिल जी शुरूआति कयूं अहिड़े मुस्तक़बिल जी शुरूआति जहिड़ो माज़ी असां सिंधी मोहम्मद सवाल ताक़ुल वारा जे दौर में ॾिठो कुझु असांखे इन हवाले सां रोशनी जा किरण ज़रूरु नज़र अचनि था पर अदब जे हवाले सां अदब जी छपाईअ जे हवाले सां ऐं सिंध जे क़दीम ऐं जदीद अदब खे सिंध जे अदब खे ऐं दुनिया जे अदब खे किथे असीं बीठल आहियूं उन खां असांजे नौजवान खे रुशनास करण जी तमामु घणी ज़रूरत आहे हिते साईं सरफराज़ राजड़ साहब मख़ूता जो ज़िक्र कयो असांजे अखियुनि ते असांजी माती आहे असांखे उन ते फ़ख़ुरु आहे ऐं असीं उहे मख़ूतात सिंध जा नवाज़रात या सिंध जूं जेके अकाइस ॾेखारे दुनिया खे ॿुधाए सघूं था त केतिरी पुराणी तहज़ीब आहिनि असांजी तारीख़ किथां खां शुरू केसि ताईं वञे थी पर ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे असां दुनिया खे ॿुधाए असांजो जेको यूथ आहे असांजो जेको नौजवान आहे उहो छा पियो सोचे ऐं असां पंहिंजे अॼु जे नौजवान खे इहो ॿुधायूं त दुनिया जो नौजवान किथे बीठल आहे तो असांखे इहा ॻाल्हि ज़रूरी करणु खपे त जॾहिं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब सिंधियत जो बोर्ड जा सेक्रेटरी हुआ ऐं उन दौर में मखदूम साहब हुआ असां दुनिया जे तमामु वॾे शानदार अदब खे तर्जुमो करे सिंधीअ में आंदो ऐं पोइ असीं जेका शौरी सद ताक़त ऐं ॻाल्हाइण जी पोज़ीशन ॾिसूं था सम्झूं था त उन में ॿियनि अमलनि सां गॾु उहे किताब हुआ जेके मोहम्मद इब्राहिम जोयो साहब ऐं उन्हनि जे पाण सेक्रेटरी हुआ चेयरमैन साहब हुआ उन्हनि जे बोर्ड में थिया त आउं गुज़ारिश इहा कंदुसि न त असांखे इन ॻाल्हि लाइ एतिराज़ न आहे त असीं सीनियर लेखकनि ऐं सीनियर अदीबनि खे न छपियूं पर आउं गुज़ारिश कंदुसि असांजे यूथ खे असांजे नौजवाननि खे ऐं दुनिया जे अदब खे पिणु पंहिंजे पाण हासिलु कयो ॿुधी ऐं आउं तव्हां सभिनी दोस्तनि जो घुराईंदो आहियां जो तव्हां मुंहिंजी मुस्तक़बिल पूरी शायदि तवील थी वई उहा ॿुधी दोस्त जी ऐं सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी
साईं सदर महफिल साईं सैयदुज़्ज़मान आकिब साहब, स्टेज ते वेठल मोअज़्ज़िज़ीन, साम्हूं वेठल मोअज़्ज़िज़ महिरबान, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुझे आर्टिकल जो उन्वान आहे जनहाण जो जानिब। जनहाण जो जानिब जनहाण में आरामी है। सिंधी कहानी के पंहिंजे मखसूस लमहजे सां सवारींदड़ अब्दुल कादिर जुड़ेजो साहब पंहिंजे दौर जो एक माइलस्टोन आइकन समुझाए सघे थो। पंहिंजे कलम सां तहरीर जी मोहबत में हुन कागज़ ते जेकी चिट चिटिया उहा काशी असे ताईं चटा कंदड़ आहे। या कहानी हुजे या नाटक, जेको रेडियो या टेलीविज़न जो हुजे, अब्दुल कादिर जुड़ेजो साहब पंहिंजी इंफराद पूरी असांखे समझदार। मुझे हयाती में अदाकार के साथ मौजूद अदाकार शामिल रहा। एक तो सिंधी नस्ल जो एक यगाना वजूद हुयो जैं असांजे नौजवाननि जी तरबियत मथिन आयल मुझे के सुठा ॾियण ऐं ॿियनि इल्मी अदबी रुखनि में पोइवारी करण में का सरकार छॾी ऐं ॿियो रुख हुन पाड़े वारे जो हुयो जेको तक़रीबन 18 साल करे रहियो। असांजो घर के नीचे में आमो साम्हूं हुयो। अमा साइण लॻा जी घरवारी पहिरें ॾींहं ते रही ऐं गॾु रिश्ते जी दौर में बची वई। असांजे घर में हिकिड़ी भेण जो इज़ाफ़ो थी वियो। अॼु हुन जाइ ते बीठे पंहिंजे दौर जे कंहिं तरीक़े लेखक खे ख़िराज क़ीमत पेश कंदे मां अवां जूं कुझु साल उन्हनि ॿिन्ही रुखनि बाबति अर्ज़ु कंदे वठणु चाहियां। अब्दुल कादिर जी हयाती ते निगाह विझूं त सिर्फ़ु इल्मी अदबी ख़िदमतुनि जो तर्क पेश कयो त इहो कुझु ईअं बणियो। पहिरीं नवंबर 1945 में जनहाण की मिठी ज़िले थरपाल में पुलिस ऑफिसर साईं मुरीद हुसैन जुड़े जे घर में जनम वठंदड़ अब्दुल कादिर पंहिंजी तालीम जी पहिरियों ॾाको BA सेकेंड क्लास में 1968 में, सेकेंड क्लास में BA 1969 में ऐं फर्स्ट क्लास में सोशियोलॉजी 1977 में पास कई। 1962 खां 1970 ताईं प्राइमरी टीचर, 1970 खां 1976 ताईं सेकेंडरी टीचर, 7 जून 1976 खां 15 मई 1977 ताईं पब्लिकेशन ऑफिसर इंस्टीट्यूट ऑफ फिजियोलॉजी, 16 अप्रैल 77 खां 6 सितंबर 88 ताईं डिप्टी डायरेक्टर इंस्टीट्यूट ऑफ फिजियोलॉजी जामशोरो, 10 सितंबर 88 खां 5 मई 93 ताईं ऑन पे ग्रेड 18 में डायरेक्टर इंस्टीट्यूट ऑफ फिजियोलॉजी जामशोरो, 27 जनवरी 96 खां 31 अक्टूबर 96 ताईं लियाज़न ऑफिसर इंस्टीट्यूट ऑफ फिजियोलॉजी, 9 मार्च 96 खां 14 सितंबर 2008 ताईं एडिशनल डायरेक्टर इंस्टीट्यूट ऑफ फिजियोलॉजी, 15 सितंबर 2005 खां 10 मई 2008 ताईं चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी रहिया। 1963 में संदन पहिरियों कहाणी जो मजमूओ वातू रातू में रोल 1979 में सिंधी के मुख़्तलिफ़ अहम लेखकनि जे हाक़नि ते मुश्तमिल किताब शक्लियूं, 1983 में समाजी हवाले सां शॉर्ट स्टोरीज़ वींदड़ वही विहंदड़ सिज, 1984 में तर्जुमा खुदा अदीब वॾियूं ॻाल्हियूं, 1986 में समाजी कहाणी जो मटको सोनो रूपो सिज, 87 में तर्जुमा एवरेस्ट ते चढ़ाई, 98 में अदब तालीम मीडिया ऐं सकाफ़ती एंथ्रोपोलॉजी जे हवाले सां मटको कुर्सी, 1999 में तर्जुमा छो छा ऐं कीअं ऐं अदबी ख़दमत जी सहेड़ खत बिदती बंजा, 2001 में सकाफ़ती एंथ्रोपोलॉजी दर्द जा मुसाफ़िर, 2002 में तर्जुमा वण जी काठी, 2007 में लोक अदब जे हवाले सां तहरीरूं छा लिखां ऐं आर्टिकल जी सहेड़ ईअं भला कीअं संदुनि पारां असांखे पहुतल आहिनि। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते 250 खां मथे आर्टिकल्स, सिंधी में 22 रेडियो ड्रामा, उर्दू में 2 रेडियो नाटक, सिंधी ॿोलीअ में 30 रेडियो टॉक्स हुन पारां असांखे नसीब थियूं। टेलीविज़न लाइ सिंधी ॿोलीअ में 19 ऐं उर्दू में 7 मुनफ़रिद नाटक, सिंधीअ में 9 ड्रामा सीरियल्स ऐं उर्दू में 17 ड्रामा सीरियल्स हुन मां रखियूं वयूं, जिनमें दीवारें, कारवां, छोटी सी दुनिया, परांदा, धूल, सीढ़ियां ऐं दुख सुख बेनता शोहरत माणी। संदसि तहरीरुनि ते आलमी असर सां निगाह वधी वई। छोटी सी दुनिया जर्मन ज़माने जो मशहूर एंथ्रोपोलॉजिस्ट डॉक्टर हेलेना बासु थीसिस लिखी। दीवारें वो पहिरियों ॾखण एशियाई सीरियल हुयो जेके BBC चैनल 4 अंग्रेज़ी सब टाइटल सां पेश कयो। ड्रामा सीरियल सीढ़ियां अमेरिका ऐं कनाडा समेत 13 मुल्कनि में पेश कयो ऐं परांदा कैनेडा ऐं पाकिस्तान में लिखा। अब्दुल कादिर ॿ दफ़ा सदारती तंगो बराए हुस्न कारकर्दगी माणियो। 1989 ऐं 2007 में मिलंदड़ उन्हनि एज़ाज़नि खां सवाइ 1983 में दीवारें ते PTV पारां बहितरीन लेखक, 85 में कारवां ते PTV पारां बहितरीन लेखक जो अवॉर्ड माणियो। 1999 में PTV
टीवी सिल्वर जुबली अवार्ड हासिल किया सीरियल 11 ते हुन 88 खां 98 ताईं पीटीवी जो डिकेड अवार्ड हासिल किया 1999 में पाकिस्तान द्वारा गोल्डन जुबली अवार्ड इस साल 2010 में पानी की दीवार ते पाकिस्तान टेलीविजन के बेहतरीन लेखक जो अवार्ड माणे तकरीबन के लिए अहम अदबी इदारनि की मेंबरशिप माणींदड़ अदा अब्दुल कादिर 3 मार्च 2020 ते पंहिंजे जनान वठी वियो इल्मी अदबी किताब जे हवाले खां पोइ बेहतरीन हवालो संदसि ज़ाती वजूद हुयो हुन सां सभिनी सां वेरता प्यार कयो ऐं पंहिंजी हयाती में वॾनि खे वॾो ऐं नंढनि खे नंढो सम्झण जो शिदत सां क़ाइल कयो मां ज़ाती तौरु ॼाणा थो त जॾहिं संदसि वालिद ॾींदा हुया ऐं जिन सां मूंखे बि 2 या 3 भेरा मुलाक़ात जो मौक़ो मिलियो त अब्दुल कादिर सदाईं बाअदब ऐं झुकियल कंदड़ जो साहब हूंदो हुयो साईं मुरीद पंहिंजी शख़्सियत में ॾाढा बारो हुया मतिलबु अब्दुल कादिर पारां थींदड़ अदब सदन रोब में वधीक इज़ाफ़ो कंदो हुयो मूं कॾहिं खे वॾे सर ॻाल्हाईंदे न ॿुधो हिकु ई पाड़े में रहियासीं समाजी हवाले सां कमकार में मां हर हंधि हुननि सां शामिल हूंदो हुउसि जंहिंजो वरमला ज़िक्र हुननि जे कहाणियुनि जी पहिरीं मजमूए कोविड में वेड़ियल यादूं जे महाक लिखण में कयो आहे अब्दुल कादिर नौजवान लेखकनि लाइ राउंड खोलण जो कदुरु हूंदो हुयो खेसि कॾहिं बि हिन ॻाल्हि जो ख़ौफ़ न रहियो त हीअ कल्ह जा ॿार जे मूंखां अॻियां निकिरी विया त छा थींदो खेसि हिन ॻाल्हि जो शिदत सां अहसासु हो त हू पंहिंजी डोड़ पाण ॾोड़ी रहियो आहे जंहिंमें घणनि खे पुठिते चढ़ण जी सलाहियत रखे थो मां कंहिं महिल में नथो चई सघां पर मुंहिंजे टेली नाटक लिखण जे सफ़र में हुननि ई पंहिंजी जाइ ते मूंखे हारून इंसाफ़ सां मिलायो तारिक मूंखे चई मूंखे सिंपल तौरु नाटक जो स्क्रिप्ट मोकिलियो हुन अमल में तारिक पागल हुयो ऐं हुन बि अदा कादर सां गॾु मुंहिंजी भरपूर मदद कई ऐं इहो सफ़र शुरू थियो मां पंहिंजो मिसाल पेश करे सघां थो पर सम्झां थो त मुंहिंजा केतिरा ई नाला टेली नाटक जे हवाले सां अदा अब्दुल कादिर ऐं तारिक खां रहनुमाई ज़रूरु वठी विया अदा अब्दुल कादिर सॼी जमात बेहद सादो रहियो ॻाल्हाइण जे स्टाइल खां वठी सिगरेट ऐं खुले खाइण ताईं पर पंहिंजे पाण खे हिकु ई जाइ ते लिखियो शायदि इहो ई सबबु आहे त जहान छॾण खां पहिरीं हिकु आख़िरी तहरीर संदसि कलम मां निकिती हुई हुनजो सिरो हुयो ख़बर ई कान थी खेसि हिन दुनिया जी चालाकी मकारी मुनाफ़िक़ रसूल पंहिंजी वाक़ई ख़बर कान पई ॿियनि तां पढ़ंदड़ खड़ो करे लिखी ॻाल्हाईंदड़ अदा अब्दुल कादिर मुल्क जे वॾनि वॾनि बुक सप्लायर्स में ख़ासि अहमियत रखंदो हुयो मूंखे यादि आहे त किताबनि जा केतिरा कोका मूं हुन जे पाण रिसीव कया हूंदा ऐं घटि पहुचाया हूंदा अंग्रेज़ी ज़बान ते उस्नाती रखंदड़ अदा अब्दुल कादिर असां वांगुरु ज़ोर सां ॻाल्हाए ॾेखी कोन ॾींदो त खेसि बि अहिड़ी ज़बान अचे थी ख़ुशपोशाक ख़ुशगुफ़्तार ख़ुशि ऐं ख़ुशबूदार अदा अब्दुल कादिर जनान जो जानिब पंहिंजे शादी सां ज़मीन अबदी आरामी आहे हयाती में हिकु भेरो टेली नाटक के हवाले से सलाह उम्मीद में चयो हुयो रूट्स ज़रूर ॾिसजनि जैसे अमेरिकन सीरियल रूट्स ज़रूर ॾिसजनि अमेरिकी तारीख़ जी त ख़बर कोन्हे पर टेलीविज़न ड्रामो घणो ई समझ में ईंदी ऐं उहो बि जेको पंहिंजे रूट्स खे सुञाणे थो सो घणो कुझु सुञाणे अदा अब्दुल कादिर पंहिंजे रूट्स सुञातियूं ऐं इहे रूट्स हाणे खेसि सदाईं लाइ सुञाणनि थियूं हू जनान जो जानिब अचायो त कोन थियो मां सभिनी बाबा लाए डॉक्टर गुलाम अली अलामा साहब लाए शाह साहब अच्छा मैं खुद सजो मां बाबा बारे में लाए जे काफी मां फादर की मसाला वो चीज तो बाबा एज अ फादर की वो पर जो मां दोस्त थी उनका गॾु करे थोरो दिले राउंड पर हिकिड़ा तव्हांखे हिसाब थोरो त यूनिवर्सिटी जे टाइम में थोरो कहिड़े असां जेकी स्मोकिंग कंदा हुआसीं त हुनमें बाबा खां लिखाईंदा हुआसीं त यार जेका शइ खणी ॾे पेट जे खां पई आहे त मां ईअं अची चुकियमि त मुंहिंजो सिगरेट जो पैकेट जेको आहे किरी पियो हेठि किरी पियो त पोयां ॾिठो त किरियो ऐं बाबा खणी हथ में खयो मुंहिंजो हाणे झटका ॾींदो विढ़ंदो मूंसां पर मूंखे माना अची सिगरेट तुंहिंजा पहिरीं मुंहिंजो त कूड़ ठाहिण खे दोस्त जा हेॾा वॾा पर चयो हा मुंहिंजा पोइ चई यार इहे न पीअंदो मुंहिंजो हाणे त धड़का शुरू थींदा सुठी का वाईंदा चई ब्रांड बेकार ॿियो को पीअंदो कर सुठो ॿाहिरि बि पीअंदो त पहिरां दफ़ो माना इंकरेज कंदो में दोस्ताना माना मां पहिरां दफ़ो त ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता वरी मुंहिंजी नंढी फातिमा आहे नंढी उहा थोरो असां में कोन्हे बाबा वारी शइ पर धीउ में आहे पोइ बाबा
जेके इंग्लिश जा किताब पिया उहो हींअर खां ई पढ़ंदी आहे ऐं मूंखे लॻंदो आहे त हुन में इहे शयूं आहिनि मुंहिंजी तबियत बि थोरी बाबा जहिड़ी आहे त पोइ वरी फातिमा खे चई हिनखे माना सिगरेट छॾाईंसि घर वञी खे चई मदाम तव्हां छॾनि न अच्छा ॿियो वरी दिलेर हिन ॻाल्हि में हो जो जॾहिं खां माना मूंखे यादि आहे 97 में बाबा खे जीके सेंट्रम थियो मुंहिंजो गुणवा निकितो काफ़ी बीमारियूं टीवी थी ॿियूं थियूं हींअर जॾहिं रिसेंटली बाबा जी ट्रीटमेंट लाइ काफ़ी ख़बर पई थोरो पेन पियो पए मां टेस्टूं करायूं टेस्टूं मां वधनि अक्टूबर 2019 त इलाही जॾहिं टेस्टूं करायूं CT स्कैन करायो त बाबा खे कैंसर डायग्नोसिस अच्छा कैंसर उहा अहिड़ी हुई कि हुन लेवल ते हुई जो हुनजो पाकिस्तान में इलाजु न हो ॿाहिरि जो वास्तो हो त ॿाहिरि बि मां कोशिशि कई कि माना थी वञे पर हालांकि मसइलो कोन ॿाहिरि माना जिते आउं कमु कयां पियो मुंहिंजो इदारो जेको आहे उहो मूंखे चयो पे कंदासीं तव्हां कराए पर असांखे ॿाहिरां जवाबु मिली नेठ जॾहिं टेस्ट थियो त मुंहिंजो हाणे बाबा पर मूं ॻाल्हि लिकाई त बाबा खे कैंसर आहे हाणे हेॾो वॾो माण्हू हुनखे कीअं लिकाए नेठ हिकिड़े ॾींहुं हुनखे ख़बर पइजी वई हेॾा CT स्कैन जा हर शइ थी पाण सर्च कंदो गूगल ते ॾिसी करे नेठ ख़बर पइसि त मूंखे चई त हुन खां ॻाल्हि लिकाईंदो मूंखे कैंसर आहे चयो न बाबा कैंसर कोन्हे चई न तूं ॻाल्हि लिकाईंदो ख़ैर मसइलो कोन्हे ऐं बाक़ी थोरो टाइम आहे मूंखे चई मूंखे सिगरेट जो पैकेट ॾेई मुठ ते सिगरेट पीअंदो पोइ सिगरेट खाई ॿुठो पियो ऐं सूटो हाणे मूंखे चई पंहिंजी ज़िंदगी इंजॉय कई आहे बाक़ी 3 महीना वापसि जंहिं ॾींहुं गुज़ारियो हुन ॾींहुं सुठो सिगरेट पी पहिरियों उहो ॾिनो न मूंखे त 2 महीना पहिरीं कोविड थी वई मां ड्यूटी में हुअसि मूंखे कोविड थियो मूंसां अहिड़ी हालत थी वई जो दिमाग़ स्टार्ट करे पहिरियों इहे शयूं आहिनि महिरबानी हीउ प्रोग्राम करायो ऐं सभिनी महिरबानी हुनखे केवला साईं मुहम्मद सईद जमाल साहब स्टेज ते वेठल डॉक्टर महबूब गुल साहब चांडू साहब ऐं हेठि वेठल जो गढ़पुर बिरादरी मोहतरम अमरान काजी साहब मुंहिंजो स्कूल जो उस्ताद साईं संचारवी साहब गुलाब चंद संचारवी साहब साईं अजमल चांडू साहब फहीम गुलानी साहब सिंधी मशहूर खान ज़ेब सदी साहब पुराणो साथी साईं गुलाम अहमद साहब मेरा दोस्तों जीअं सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब सभ खां पहिरीं त सिंधी ॿोली खे शाबाश ॾींदुसि जो हुननि डॉक्टर गुलाम अली अलाना साहब अब्दुल कादिर जोड़े जे साईं इरशाद अली शाह ये रेफरेंस ॿुधायो आहे मूंखे ॻाल्हाइण लाइ अब्दुल कादिर जोड़े जे साथ हिकु 51 साल पुरानी दोस्ती हुई अलाना साहब सां नथी गॾु मनज़ी एतिरी 50 साल पुराणी ऐं इरशाद अली शाह साहब चेयरमैन कमर्शियल कमीशन जो बाद में थियो जज को बाद में थियो पर हू कंहिं वक़्तु जीएसएम फेडरेशन जो क़ौमी कारकुन ऐं मूंखे यादि आहे त तंहिं वक़्तु 71 जी ॻाल्हि आहे त हुन आवाज़ु ॾाढो सुठो हुओ पर हू हुन वक़्तु नया तूं पढ़ंदो मूं चयोमांसि त बाबा अचो त थोरा क़ौमी गीत ॻाइनि मज़हब जी सुठी ख़िदमत थी वई आहे हाणे वरी क़ौम जी ख़िदमत पोइ हुनखे मूं शेख हयात जा केतिरा गीत ॿुधायामांसि ऐं पोइ हू असांजे केतिरनि क़ौमी फंक्शन्स में क़ौमी गीत ॻाईंदो ऐं सिंध जो आवाज़ु थी चुको ऐं इन खां वधीक हिकिड़ी इरशाद अली शाह बाबति हिकिड़ी हक़ीक़त ॿुधायां छाकाणि त आहे त वरी सियासी ॻाल्हि पर जीएस स्टूडेंट फेडरेशन जो पहिरियों कन्वेंशन असां जेको कयो उहो वहाब शाह ॻोठ में कयो 2 ॾींहंनि जो कन्वेंशन हो तंबू लॻी विया हुआ हर हिकु ज़िले जो अलॻि ख़ैमो लॻल हो ऐं 2 ॾींहं उहो क़ौमी कारकुन जो जीएस फेडरेशन जो कामयाबु कन्वेंशन थियो उहो सैयद इरशाद अली शाह जे करे थियो इरशाद अली शाह पोइ जज बि थियो ऐं पोइ कमर्शियल कमीशन जो चेयरमैन बि थियो
पर पंहिंजी क़ौम सां जेको उनजो वाइदो हो उहो निभाईंदो रहियो। मूंखे उनजे लाइ इहा ई ॻाल्हि डॉक्टर अलाना साहब जो ज़िक्र आहे, डॉक्टर गुलाम अली अलाना जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि आहे। ही उहे माण्हू हुआ जेके इदारा ठाहींदड़ हुआ, इन करे इदारा ठाहींदड़ हुआ जो संदसि खेसि बि अलामा आहे काली जॾहिं 51 में सिंध यूनिवर्सिटी खे तड़े कढियो त बाबा वञी हैदराबाद शहर में यूनिवर्सिटी ठाहियो, त अलामा साहब बेसारो सामान जी हालत में हिकिड़े रजिस्ट्रार ऐं चंद मुलाज़िमनि सां गॾु आयो ऐं हिकिड़े स्कूल नवविद्यालय बिरबदास जे ठाहियल स्कूल जो अची हुते कब्ज़ो वरितई ऐं हुन हुते केतिरा उस्ताद खे सजाए पाण वटि प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर, उस्ताद, लेक्चरार कयो। हाणे इहा अलॻि अलॻि कहाणी आहे, पर डॉक्टर गुलाम अली अलाना साहब खे बि सिंध यूनिवर्सिटी में आणण वारो अलामा आहे काज़ी हो। अलामा आहे काज़ी जीअं इदारो ठाहियो, हीउ सिंध यूनिवर्सिटी न्यू कैंपस जेको बि अथव इहो सॼो अलामा आहे काज़ी जो ख्वाब हो ऐं 58 ताईं हुन हिन इदारे खे ठाहियो। डॉक्टर अलाना हुनजी नज़र इंतख़ाब हो, छाकाणि त हुन ॾिठो हो इदारा कीअं ठहंदा आहिनि। हाणे वरी मोटी था जो डॉक्टर गुलाम अली अलाना साहब त मूं डॉक्टर अलाना साहब खे हैदराबाद जे ओल्ड कैंपस में जेको आहे हुते जितां हबीब बैंक आहे, इन जे मथां हिकिड़ो नंढिड़ो 2 कमरा हुआ जंहिंमें सिंधाला जी क़ाइमु हुई। हुन सिंधाला जी कीअं वेही ठाही इहो हिकु वॾो दास्तान आहे, छाकाणि मूं अर्ज़ु कयो त हू उन्हनि माण्हुनि सां गॾु रहियो जेके इदारा ठाहींदड़ हुआ कि उन वक़्तु 71 जे आख़िर में किन शाहींदनि ॿाहिरि ॾेई छॾी सिंधाला जीअ खे, किताब सड़ी हलिया ऐं पोइ गुलाम मुस्तफ़ा शाह फ़ैसिलो कयो त सिंधाला जी जामशोर विहांदी वञे। उहो जामशोर जंहिं वक़्तु अलामा आहे काज़ी जो ख्वाब ॾिठो, हुनखे ख़बर कोन हुई त हैदराबाद शहर सिंधी माण्हुनि लाइ एतिरो तंग कयो वेंदो जो सिंधाला जी जो कुतुबखानो खणी वेंदा ऐं यूनिवर्सिटी ठाही जिते हीअ सिंधाला जी ठही ऐं सिंधाला जी खे ठाहिण वारो डॉक्टर गुलाम अली अलाना। हुनजे ॾिसाणी पहलुनि ते आउं कोन थो ॻाल्हायां, अल्ताफ़ साहब जोकियो सां वेठो आहे, मूंखे माफ़ कजो, मूंखे नालो शायदि साईं जो ज़हन मां निकिरी वियो, पर अॼु बि हुनजो किताब मां केतिरा सिंधी ॿोली जा किताब पढ़िया आहिनि, पर डॉक्टर अलाना जो लिखियलु सिंधी किताब जेतिरी मुंहिंजी रहनुमाई कई आहे ऐं जेतिरी मुंहिंजी सम्झ वधाई आहे, आउं सम्झां थो ॿेड़ो सिंधीअ में को ॿियो किताब। हुन माण्हू सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो, अलामा इक़बाल यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो। मूंखे पाण ॿुधाईंदो हो त अलामा इक़बाल यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हुयुसि त कामेर सोबे ज्ञानचंदाणी जो पुटु हुते इंटरव्यू कयो, असां चाहियो त हुनखे असीं हुते मुंतख़ब कयूं, पर मूंखे ॿुधाईंदे करे सिंधी ॿोली जो वॾो अदीब भई मुखालफ़त कई त साईं हिनखे न खणो, छाकाणि त हीउ मुल्क दुश्मन जो पुटु आहे। पर पोइ मूं हुन सां जुड़ी हुनखे हुते रखायो। बहादुर माण्हू हो, सिंधी यूनिवर्सिटी खे बि ठाही, पर ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंध यूनिवर्सिटी ऐं अलामा इक़बाल यूनिवर्सिटी हुनजी यादि में हिकिड़ो रेफरेंस न कयो। बहरहाल का वॾी ॻाल्हि कान्हे, यादि रखणु असांजो कमु आहे, हिन इदारे जो कमु आहे त हुननि माण्हुनि खे जेतिरो यादि करियो उहो मूंखे ॾींहुं नथो विसरे जो अलाना साहब खे कंहिं न कंहिं ॾींहं ते फ़ोन कंदोसि, हुन सां कचहरी कंदोसि। पाण ॿुधाई त अदा आउं कंप्यूटर सिखियो आहियां, मूं पंहिंजी सॼी आत्मकथा लिखी पूरी कई आहे कंप्यूटर में। हाणे उहा सुठे हद ताईं पहुती, हुनजो मुंहिंजे ख़्याल में फर्ज़ंदी थियो साईं वेठो आहे, अर्ज़ु कंदासीं त इहा आत्मकथा शाये कराई वञे। जेकॾहिं सिंधियत बोर्ड खे ॾियनि त सिंधियत बोर्ड शाये करे, पर जेकॾहिं कंहिं ॿिए इदारे खे ॾियनि त उहा ॿी ॻाल्हि आहे। हाणे अब्दुल क़ादिर जुड़े जी जेकी ॻाल्हि आहे, अब्दुल क़ादिर जे सां मुंहिंजी एॾी गहराई हुई, आउं सम्झां थो त हुन पंहिंजे ख़ाके में को ज़िक्र कयो आहे जेका मुंहिंजी हुन सां गहराई हुई। मुंहिंजो हू सीनियर दोस्त हो, आउं त हुनजे अॻियां कुझु बि कोन हुउसि। असीं हुन ज़माने में जीअं मूं ॻाल्हि कई डॉक्टर अलाना जी, मूंखे यादि आहे
उन वक़्त त स्टूडेंट हूंदो हुउसि हलियो वेंदो सलाना साहब वटि दरवाज़ा खुलिया पिया हूंदा हुआ कचहरी कंदो चाहे जेको प्यारींदो अब्दुल कादिर जुड़े सां मुंहिंजी वाक़फ़त ईअं थी जो ही कहाणी लिखंदो रोड सां पढ़ंदा हुआसीं असां हुनखे पढ़ियो ऐं हुन जूं केतिरियूं कहाणियूं मूंखे तमामु घणियूं वणियूं हू तॾहिं स्कूल जो प्राइमरी टीचर हो ऐं हुन ज़िंदगी बि तमामु ॾुखी ॾिठी पर हुनजी नज़र ॾाढी क़ौमी सियासत ते हिन ते पवंदी हुई आम त हाणे हिन वक़्तु शागिर्दी हुउसि ऐं यूनिवर्सिटी में हूंदो हुउसि पर मुंहिंजे लाइ चवंदो हो त मदद तूं जेको इहे यूनिवर्सिटी में सियासत थी करी हिन जो अंजाम ॾाढो ॾुखियो थींदी मां चयो साईं ठीकु आहे थी ॾिठो वेंदो बहरहाल इहो वॾो किसो आहे पर अब्दुल कादिर हिकिड़ो सही पढ़ियल लिखियल माण्हू हो जेतिरा हू किताब मूंखे त यादि आहे हर हिकु न ॿिए ॾींहुं कलाक ॿिए ॾींहुं ते कचहरी कंदो जेको किताबु पढ़ंदो उहो असांखे ॿुधाईंदो वरी इहा शेख हयात जी हिकिड़ी अखि आहे जो हुनखे थर मां खणी आणे यूनिवर्सिटीअ में नौकिरी ॾिनी न फ़क़ति हुनखे पर केतिरनि बि अदीबनि खे रखी शेख हयात जी इहा वॾी ख़िदमत आहे सिंधी बोर्ड में अॼु असीं मूं सचपच मखदूम साहिब खे ॾिसी मूंखे मखदूम साहिबु वॾो यादि अची वियो तालिब बोला साहिबु हीउ इदारो उनजो ठाहियल आहे हीउ ॾिसो हीउ जेको इदारो आहे अवां यकीन कयो 58 में जॾहिं मार्शल लॉ लॻी तॾहिं ख़ान बहादुर मोहम्मद अयूब कोड़ो हिन जो चेयरमैन हो ऐं मीरा मोहम्मद शाह सेक्रेटरी हो ग़ालिबन अयूब खान जो मार्शल लॉ फौरी तौर ते कमिश्नर हैदराबाद नियाज़ अहमद खे चेयरमैन करे छॾियो हाणे किथे सिंधी बोर्ड किथे कमिश्नर इहो मखदूम साहिबु तालिब मौला हो जे विरशा में अयूब खान सां ॻाल्हि ॿोल करे सिंधी बोर्ड खे उन कामोर खे ॼाण मां कढी हाणे आउं हिते छाकाणि त ॻाल्हियूं कयूं थियनि अब्दुल मजीद साहिबु ही तमामु अहम ॻाल्हि अथव त अदबी बोर्ड खे कीअं जीअं न औलाद पंहिंजे पीउ पंहिंजे औलाद खे पालींदो आहे कीअं बि पाली ॾुखिया दौर हुआ अयूब खान जो दौर हो मौलाना गुलाम अहमद गिलानी तो कावड़ में वॾी हुन ख़िलाफ़ एॾी टोल लिखी छॾी साईं ॿाहिरि पई वई हाणे हिते केरु मोटे इहो मखदूम साहिबु जंहिं सिंधी बोर्ड खे बचायो वरी मोटी था अचूं वरी हिकिड़ी सियासी ॻाल्हि थो कयां मां GS फेडरेशन जो सेक्रेटरी जनरल हुउसि हैदराबाद में 24 मार्च ते जलसो हो तकीरूं सदारत में करे GM सैयद अताउल्ला मेंदल खैर बख्श मरी मूं कंपेयर पे गई मूं परिया करे तो मौलाना गिलानी बिठो हाणे मूंखे ॾिसो 12 नंबर मुंहिंजो हाणे मौलाना गुलाम अहमद गिलानी साहब ख़िताब हाणे मौलाना साहब क्या न करता अच्छी तकीर की घुमाता साईं ॿिनि ॾींहंनि खां पोइ ॿिए ॾींहुं ख़बर पई त मौलाना गिलानी साहब जेको आहे कातिल वारा पिया मूंखे ख़बर पई नियाज़ अहमद मूं वटि आयो मूंखे यादि आहे मां किबला साईं वटि हली वियुसि मखदूम साहिब वटि साईं मूंखां वई आहे बाबा हीअ त तव्हां आहे पर धोबींदासीं असीं बहरहाल उहो दौरु ॾुखियो हो मखदूम साहिब मौलाना गिलानी ते का बि आंच न अचणु ॾिनी उनजी उहा नौकिरी करणु इदारा माण्हू हुआ अहिड़ा माण्हू ॾियो खणी ॻोल्हियूं त बि साईं कोन मिलंदा अलाह पाक तव्हांखे हिन कुर्सीअ ते विहारियो आहे असांजूं तव्हां में तमामु घणियूं उमेदूं आहिनि हीउ इदारो अञा बि तरक़ी कंदो अलाह पाक तव्हांखे वधीक मदद कंदो
चाहूँ का शायद पहुँची न रही अलाना साहब का माइक सही क्यों करे पियो इंशाअल्लाह जेतिरी बि असां खां पुॼी सघी ऐं जॾहिं चेयरमैन थिया त हुन में काफ़ी ज़रूरतूं बोर्ड जेके असां कोशिशि कयूं ऐं गवर्नमेंट सां कपड़ कई सत्या हुन थोरो ज़िक्र कंदो ऐं जंहिंजे तौर ते कुझु न कुझु सूरत हाल बहितर थी हर चेयरमैन या हर बोर्ड जो जेको सरबराह रहियो आहे हुन पंहिंजे पंहिंजे दौर में बोर्ड लाइ मुख़्तलिफ़ कोशिशूं कयूं कावशूं कयूं ख़िदमतूं कयूं कंहिं घटि कंहिं वधि इन सिलसिले में मूं कोशिशि कई आहे त असीं हिकिड़ो हुन जो मुकमिल तफ़सील गॾु करियूं कंहिंजे चेयरमैन जे दौर में कहिड़ा कहिड़ा कम बोर्ड लाइ थिया ऐं हुन वक़्तु कहिड़ा कहिड़ा मेंबर हुआ ताज़ो असांजे मूं वटि इलाही मेंबर जेके विछड़ी विया ताज़ो असांजे बोर्ड मां ॿिनि ॼणनि जो इंतकाल थी वियो हिन ते रेफरेंस रखियो छो त वरी अलाना साहिब वारो वाक़ियो थियो त गॾिजी असां कयो त काफ़ी सभु मेंबर क़ाबिल एतिराम आहिनि ऐं हर मेंबर थियणु खपे बहरहाल जेसीं ताईं असां कसर वॻा काफ़ी ज़रूरत बोर्ड खे हुन लाइ गुज़ारिश हूंदी आहे ख़ुशूसी तौर ते त असांखे तव्हां सभिनी अदीब राइटर्स वग़ैरह ऐं मीडिया इन जे ताउन जी ज़रूरत आहे छो जो इहे तव्हां जो इदारो आहे पाण खे सभिनी खे गॾिजी हुन लाइ कमु करिणो आहे मूं जॾहिं अची हिते हिन इदारे जे बारे में ॾिठो ऐं सोचियो उन वक़्तु मूंखे महसूसु इहो थियो त हिन इदारे जो जेको असुलु उहो तमामु वॾो कमु आहे लिहाज़ा मुंहिंजे हिसाब में सिंध जो वाहिद क़ौमी इदारो आहे जंहिंजो वॾो कमु आहे ऐं उहो आहे मुख़्तलिफ़ किताब मुख़्तलिफ़ तारीख़ूं मुख़्तलिफ़ मसवदा छपणु जेके सभु जी तइदाद में मौजूदु आहिनि जेके आवाम ताईं पहुचणु घुरिजनि आम माण्हू ताईं पहुचणु घुरिजनि ऐं इहो तमामु वॾो कमु आहे तारीख़ आहे सिंध जी जेका उन्हनि मसवदनि में उन्हनि किताबनि में मौजूदु आहे ऐं इन करे उन लाइ लाज़मी एॾो वॾो कमु जेको आहे मुख़्तलिफ़ सभनि में मसवदा आहिनि कुझु असां वटि मौजूदु आहिनि कुझु मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि मौजूदु आहिनि हाणे असीं वठूं त सही पर उन्हनि जो कमु थिए जीअं थिए उन लाइ लाज़मी आहे बोर्ड जो फंड्स खपनि हिन वक़्तु असांखे जेका ग्रांट मिले थी तारीख़ महदूद आहे जंहिंजो 80% पघार ऐं पेंशन ते ख़र्चु कयो वञे बाक़ी 20% मां जेके ज़रूरी स्टेशनरी सीओ वग़ैरह रेगुलर मेंटेनेंस वग़ैरह जेके लाज़मी बिल आहे उन में था ॾियनि बाक़ी असांजे क्वार्टर में तक़रीबन 10-15 लख बचंदा उन मां जेको कमु असां थी सघंदो आहे उहो कयो आहे सो बि जॾहिं पहिरियों दफ़ो असां जेको पहिरियों क्वार्टर मिलियो उन मां 72 लख रुपया गवर्नमेंट कटे छॾिया वरी जेको ॿियो क्वार्टर मिलियो उन मां 25 लख रुपया कटे छॾिया असां उहो ॾिठो गवर्नमेंट खे अजीब ॻाल्हि इहा आहे त उन में इहो लिखियो त 72 लख
सरकार जे इदारो इन लाइ मुलाज़िमनि खे पघार में माच करे असांजी कमी इहो आहे किताब तव्हां लिखियो था किताब में पैसा न कढे सघे बहरहाल हुनजे गवर्नमेंट सां राब्तो कयो उम्मीदूं आसरा ॾिनो यकीन ॾियारियो त बात कंदासीं पैसा पर पोइ वरी मथां इहो जेको वायरस वारो चकर थियो इन में रहिजी वियो उनजे बावजूदि बि असां मूं कोशिशि इहा कई आहे त को मुलाज़िम उन्हनि जा उन्हनि खे टाइम ते हुकूक मिलनि छो कि जेका सम्झां थो हिकिड़े क़िस्म जी अगरि जंग कजे त उन में फ़ौज बि ज़रूरी आहे उन में हथियार बि ज़रूरी आहे हीअ हिकिड़ी क़िस्म जो असांजी जिदोजहद आहे इन वधि में वधि किताबूं छपाइण लाइ ऐं ॿिया मुख़्तलिफ़ प्रोग्राम करण लाइ लाज़मी आहे उनमें जेसीं ताईं असांजा मुलाज़िम ज़हनी तौर ते सेटिस्फाइड न हूंदा उन्हनि खे जाइज़ शइ न मिलंदी त कमु सही न थींदो उन्हनि जा ख़ुशूस उन्हनि जा पघार वग़ैरह टाइम ते मिलणु घुरिजनि वीचारा उहे पंहिंजे दिलचस्पी सां कमु करे सघनि इहो आहे जेको कमु कनि था उहे शयूं उन्हनि खे अवेलेबल करे ॾिजनि कुझु कमी पेशी असां पूरी कई हुन में कंप्यूटर वग़ैरह इहो सभु अची वियो असांजी पूरी कोशिशि आहे त वधि में वधि किताब पंहिंजी प्रेस मां छपनि असां वटि मुख़्तसर माना नंढी प्रेस आहे जंहिंमां असीं कोशिशि कयूं था किताब छपनि पोइ मजबूरनि किताब वग़ैरह छपाइणा पवंदा इन अलावा असांखे प्रेस वठी वॾी एसी ताईं असां तक़रीबन नवां पुराणा किताब रिसाला तक़रीबन इसमें 110 जे लॻभॻि छपाए सघंदा आहियूं
किया जिनमें उनका तजुर्बा घुराया काफ़ी तब्दीलियूं उन्हनि ते असां अमल कयो। इन खां पोइ मुंहिंजी गुज़ारिश आहे त इन इदारे खे वधीक बहितर बनाइण लाइ तव्हां पंहिंजो तजवीज़ूं असांखे ॾियो, कोशिशि कंदासीं उन्हनि ते अमल करे सघूं। ॿियो इहो आहे त सभ जे हालतुनि लेखकनि शाइर वग़ैरह उन्हनि जा अहवाल ऐं उन्हनि जूं इल्मी ख़िदमतूं असीं कोशिशि कंदा आहियूं अंग्रेज़ी में तर्जुमो कराए दुनिया खे मुतारिफ़ करण। उन खां अलावा असांजी इहा कोशिशि इहा हुई त सिंध जे बारे में हिकिड़ो अंग्रेज़ी में असीं किताबें किताब शाया करे पूरी दुनिया में असीं उहो गिफ्ट करियूं। असांजे सिंध जी मुस्तनद तारीख़ या उन सां वापसि कंदा आहियूं उते मौजूदु आहिनि। इन बारे में तव्हां जा राया हुजनि त ज़रूरु ॿुधाइजो। उन खां अलावा असांखे इहा कोशिशि कई त जेके सिंध जूं तारीख़ी जॻहियूं या शख़्सियतूं आहिनि उन्हनि ते असीं अलॻि अलॻि किताब छपायूं। अलॻि अलॻि मिक्स शख़्सियतुनि ते को जुदा किताब जंहिंमें सियासी समाजी माना हर क़िस्म जी शख़्सियत अची वई जेके सिंध पैदा थिया आहिनि माण्हू सिंध मां पैदा थिया आहिनि। ऐं ॿियो जेके सिंध जा तारीख़ी जॻहियूं आहिनि उन्हनि जे बारे में असीं कहिड़ी किताब में शाया कयूं अंग्रेज़ी में शाया करे दुनिया खे उहा शइ पहुचायूं। हिते असां नंढिड़ो मूंखे ज़रूरत हुई मुख़्तलिफ़ दोस्तनि जो चवणो त हिते अचूं था बोर्ड में जेको नंढिड़ो किताब लॻाइणो घुरिजे जेका माण्हू वठी सघे। पुराणी रसोई असांजी जेका सफ़ा ख़राब थी वई इन खे असां थोरो सवलो करायो उन में असां थोरो मिनी बुकशॉप ठाहे करे उहो जेके हिते मौजूदु आहे त को माण्हू अगरि बोर्ड में ख़रीद करे सघे किताब तव्हांखे। ॿियो ई कुझु जेके इम्पॉर्टेंट जे लाइ गुज़ारिश कंदुमि थोरो हिन ते तव्हांखे असांखे मुकमिल सपोर्ट सभिनी बोर्ड में हिकिड़ो जॾहिं चेयरमैन खे आज करे ख़बर पई त गवर्नमेंट का PC हुई PC1 जो हिकिड़ो कमु हलंदड़ो जेको उन्हनि रोके छॾियो वठनि जंहिंजे नतीजे में हिते थियणो हो पंहिंजो फर्नीचर हो थी सघंदो ट्रांसफॉर्मर हो थी सघंदो कुझु रिपेयर करणी गवर्नमेंट पाण में करायो। हिन तक़रीबन 2 करोड़ 10 लाख रुपया रेंट थी विया। असांजी कोशिशि आहे त गवर्नमेंट खे चवंदो बहाल करे पाण ई उहो कमु असांखे करे सॼो शइ मुकमिल करे ॾिए। ॿियो वज़ीर आला साहिब खे दरख़्वास्त कई त मुसवदनि जी छपाई लाइ असांखे स्पेशल ग्राउंड ॾियनि या पाण छपाए ॾियनि इन मां जेका बि ॻाल्हियूं त जीअं वधि में वधि मसवदा असीं छपाए अवाम ताईं पहुचाए सघूं। ॿियो इहो ॿुधायो त जेका ग्राउंड मां कटौती थी उन लाइ असां गुज़ारिश कयो त बहाल कनि त जीअं असांजा कुझु कम रहिजी वञनि। एसी ताईं असां काफ़ी जेको इदारे ते क़र्ज़ो उहो लाहे चुका आहियूं बाक़ी कुझु जल्द वञी बचियो इंशाअल्लाह उहो बि लाहे छॾींदासीं। ऐं तरक़ियाती कमनि लाइ बि असां वज़ीर आला खे लिखियो आहे जीअं त असां वटि को फंक्शन न कोई उहो कमु करे सघूं था छोकी असांजी प्रोडक्ट जी किताब छपण त असांखे उहे इदारे सिंध गवर्नमेंट पंहिंजे फंड्स मां कराए ॾे त जीअं इदारे जी ख़ूबसूरती वधीक बहितर थिए। जेके 10 किलोमीटर अंडर लाइ असां गवर्नमेंट में लिखिया जेके बकाया 15 करोड़ जेका बकाया पैसा असां पूरा किताबनि ते ख़र्च करे सघूं। तंहिंखां पोइ महांगाई वधे पई पघार वधाइनि पिया त असां इहो जेको हिन वक़्तु पैसा असांखे खर्चंदा वेंदा त पोइ असां गवर्नमेंट खे लिखियो आहे। ॿी कुझु ज़मीन आहे उहा असांजे हिसाब सां गवर्नमेंट खे लिखिया त असांखे ॾियनि त जीअं उन्हनि में असीं नई लाइब्रेरी क़ाइमु करे सघूं। उन लाइ असां गवर्नमेंट खे लिखियो आहे त जॾहिं असांखे नई लाइब्रेरी ठहिराए मुलाज़िमनि लाइ असां वटि जेको सफ़ा तबाह गवर्नमेंट खे लिखियो त असांखे ठहिराए
बुकशॉप वारी बिल्डिंग जेका आहे साफ़ सफ़ा नाज़ुक सूरत हाल में आहे उहो बि असां सरकार खे लिखियो आहे गवर्नमेंट असांजो ठहिराए ॾिनो किताबनि रखण जी सहूलियत थींदी ऐं ॿियो जेको बाक़ी कुझु फ्लैट थींदा नंढे इदारे जी आमदनी थींदी हिन वक़्तु मजबूरन असांखे कोई किताब खां शिफ्ट करे हिते जेको सेक्रेटरी वारो बंगलो आहे उन में रखना पिया छो जो हुते बरसाति जे करे तमामु हुननि खे नुक़सानु बि पहुतो ॿिया बि काफ़ी आहिनि ज़रूरतूं ऐं जेके गवर्नमेंट सां असांजी लिख पढ़ जारी आहे ऐं मूंखे उमेद आहे त सरकार हिन में असांखे सुठो ताउन कंदी छो जो उनजी रास्तो सुठो ॾिनो आहे पर उन में एॾो ज़रूरी आहे लाज़िम आहे त तव्हां सभु पाण सभु गॾिजी हिन लाइ कोशिशि करियो ज़ाती असर सुख अगरि केरु हलाए सघे थो उहो कोशिशि करे कंहिंसां कंहिं ऑफिसर सां सलाह दुआ कंहिं ॿिए सां असीं कोशिशि करियूं या मीडिया में हिन ॻाल्हि खे खणिजे असीं जो कोन था चऊं असांखे पैसा ॾियो पैसा भले पाण वठनि असीं चऊं असांखे कमु करे ॾियो असांजी बोर्ड आहे बोर्ड ऑफ गवर्नर्स आहे ऐं ॿियनि बि मुख़्तलिफ़ सां राब्तो रहंदो आहे उन्हनि खां सलाह मशवरो वठंदा आहिनि आख़िर में आउं सिंधी अदबी संगत जो थोराइटो आहे जिन गुज़िरियल ॾींहुं पहिरीं वक़्तु मुख़्तार बनवाला साईं जिन जे लाइ अदबी कॉन्फ्रेंस कई ऐं मूंखे ख़ुशूसी एवॉर्ड ॾिनो पंहिंजे महिनत जो महिरबानी असांजी पंहिंजी आहे ऐं आउं कोशिशि कंदुसि जेका उन्हनि उमेद रखी आहे या जेका ॿियनि माण्हुनि खे मुंहिंजे लाइ उमेद आहे बोर्ड लाइ इनशाअल्लाह उन खां वधीक ऐं कमु कंदासीं इहो गुज़ारिश खां वरी ॿिया गुज़ारिश कयूं त तव्हांजो ताउन असां लाइ तमामु ज़रूरी आहे ऐं जेसिताईं सभु पाण गॾिजी सिंधी माण्हू कोशिशि कंदासीं त इनशाअल्लाह सभु कम तमामु जल्दी तमामु सुठा थींदा छो जो हिकिड़ो मयारी किताब अगरि छपिजे थो उन ते तक़रीबन 15-20 लख रुपया ख़र्च अचे नंढा नंढा किताब छॾिया आहिनि हाणे उहे मसइला उन रक़म अच्छा उन खां पोइ असांजो सिलसिलो हा इंट्रोवर्ट असांजो उन्हनि सां गॾिजी बि किताब छपायो आहे उन्हनि सां गॾिजी असीं किताब छपायो आहे जंहिंमें 15 किताब असां जो असांजो मुआइदो किताब छपिजी आया ॿिया इनशाअल्लाह छपजंदा उन रक़म मां वरी ॿिया किताब छपाईंदा रहंदासीं असांजी प्रोडक्ट इहा आहे इनशाअल्लाह जेतिरो बि असां खां